दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन महिल असां ॻाल्हाईंदासीं पंजाब जे औरतुनि ते जिन खे ॾाज ऐं जहेज़ जे लाइ माना हुननि जूं शादियूं रुकिजी वञनि थियूं, उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों पंजाब में औरतूं जेके आहिनि उहे कदावर, ख़ूबसूरत, हसीन, सुहिणियूं, ॼण चओ त हिकु कूंज जे मिसल आहिनि। एॾियूं सुहिणियूं, हसीन, ख़ूबसूरत, मगर उन्हनि जूं शादियूं ॾाज ऐं घणे जहेज़ जंहिंखे चवंदा आहिनि उन जे करे रुकियल हूंदियूं आहिनि। घणे मर्द केतिरो बि माना ख़ूबसूरत न हुजे, मुहांडे में कसो हुजे, सूंहं न हुजे, मगर उहो बि पंहिंजे माना उन औरत सुठी सुहिणी औरत सां शादी करण में आर इहो महसूसु कंदो त मूंखे जहेज़ घणो, ॾाज घणो ॾिनो वञे, तॾहिं इन औरत सां मां शादी कंदुसि। मगर हू औरत केतिरी ख़ूबसूरत छो न हुजे, मगर ही भली बदसूरत हुजे मर्द, तब त उहो ॾाज घणो घुरंदो आहे। दोस्तों इहे रीतुनि रस्मुनि जे करे औरत जी पंजाब में पंजाबी औरत जी अहमियत खे ॼण चो वॾो नुक़सानु ॾिनो थो वञे। पंजाबी औरतूं हालांकि कदावर, सुहिणियूं, सेबतियूं हूंदियूं आहिनि ऐं मुड़ुसनि जा वफ़ादार हूंदा आहिनि ऐं ख़ासि करे हू मुड़ुसनि जी ख़िदमत घणी कंदा आहिनि ऐं मुड़ुस जो उथण वेहण, हुन जे मिट माइट, हुन जे अज़ीज़, हुन जे रिश्तेदारनि खे बि वॾी अहमियत ॾींदा आहिनि ऐं उन्हनि मां उहे पंहिंजे मर्द जे कंहिं बि रिश्तेदार जो एतिरो एतिराम कंदा आहिनि जहिड़ो तव्हां तजुब में पइजी वेंदो त ही इन करे एतिराम कंदा आहिनि जीअं मुड़ुसु असां सां सुठो सलूक करे, सुठो रवैयो अख़्तियार करे, केतिरो बि हू माना मुड़ुस खे पंहिंजो करण जी कोशिशि कंदा आहिनि, मुड़ुस जे ख़िदमत करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं हू पंहिंजे मुड़ुस खे सभु कुझु सम्झंदा आहिनि। छो त हुते मर्दनि खे वधीक अहमियत ॾिनो थो वञे, औरतुनि खे तमामु घटि अहमियत ॾिनो थो वञे ऐं इन ॾाज जे लेवल सां मां इहो ज़रूरु हुकूमत खे चवंदुसि त इहो ॾाज जो जेको लानत आहे उन खे ख़तमु करे उन्हनि औरतूं, काफ़ी औरतूं आहिनि जेके इन ॾाज जे करे, जहेज़ जे करे उन्हनि जूं शादियूं रुकी पियूं आहिनि ऐं उन्हनि जूं शादियूं रुकी पियूं आहिनि। इन करे इन जहेज़ ते एतिरो त माना सदा मुक़ररु कयो वञे, कानून अहिड़ो आंदो वञे जेको माना उन औरत जो माना खां ऐं औरत जे मिटनि खां घणो ॾाज जो ऑफर करे ऐं घणे जहेज़ वठण जी ॻाल्हि करे उन ते जीअं केस दाख़िल कयो वञे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।